ओम श्री गणेशाय नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। तव्हां सभिनी हरि भक्तन के नमस्ते। प्यारा भक्तों, ही कथा पाण गुरु कृपा सां हासिल करे रहा आयूं। श्री गणपति सरस्वती जो दरे ध्यान करियां थो मां भागवत महापुराण जो बयान, जंहिंमें व्यासदेव ऐं सुखदेव जी कयो आहे श्री कृष्ण लीला जो गुणगान। सभई चओ जय भागवत महापुराण। प्यारा भक्तों, कल कथा में पाण श्रीमद भागवत महापुराण साहिब जे 3 स्कंद जे 22 अध्याय में ॾिठो हो त कर्दम प्रजापति जो विवाह देवहूति सां थिए थो ऐं देवहूति तमामु चङी, सुशील ऐं गुणवान हुई, जेका पंहिंजे पतीअ खे हर तरह जी सहूलियत फराहम कंदी हुई। देवहूति हर कमु चवण खां अॻु में ई करे छॾींदी हुई, जंहिं करे कर्दम रखेश्वर खे कॾहिं बि कंहिं ॻाल्हि जे चवण जो मौक़ो न मिलंदो हो ऐं हू हर वक़्तु पंहिंजे पतीअ जी शेवा लाइ तयारु हूंदी हुई। ऐं गॾोगॾु पाण हीउ बि ॾिठो हो त स्वायंभूमन पंहिंजे राज में घणो धन ॾिसी वेद मर्यादा मूजिब हवन, यज्ञ ऐं दान करे थो ऐं ब्राह्मणनि जी शेवा करे थो, कथा कीर्तन करे थो ऐं पंहिंजी रहीत खे बि ईअं ई करण लाइ आदेश थो ॾिए। पोइ स्वायंभूमन जे राज में ॼण त स्वर्गपुरीअ जो आनंद ईंदो हो, जिते 12 ही महीना हर दरख़्त ते हर क़िस्म जो फल लॻल हूंदो हो ऐं चो तरफ़ ख़ुशियूं ही ख़ुशियूं नज़र ईंदियूं हुयूं। सभई चओ जय श्री कृष्णा। अॼु पाण श्रीमद भागवत महापुराण साहिब जे 3 स्कंद जो 23 अध्याय शुरू करे रहिया आहियूं, जंहिंजो नालो आहे कर्दम प्रजापतिअ जो विमान में देवहूतिअ सां गृहस्थ जीवन गुज़ारण। श्री मैत्री रखेश्वर चयो त हे विदुर जी, देवहूति पंहिंजे पतीअ जी शेवा में मशगूल रही हिकिड़े ॾींहुं हू पंहिंजे पतीअ जे साम्हूं हथ जोड़े अची बीठी, जो उनखे गृहस्थ जे सुख ऐं विलास जी कुझु ख्वाहिश थी हुई। कर्दम रखेश्वर, जेको उन जी शेवा ऐं पतिव्रता धर्म खां ॾाढो ख़ुशि हो, तंहिं पंहिंजे तप जे प्रताप सां उन जो मनोर्थ ॼाणी मन में वीचार कयो त ॾिसो, हिन राजा जी धीउ हुअण बावजूद बि अॼु ताईं कॾहिं बि कंहिं शइ जे वास्ते का ॻाल्हि न चई आहे ऐं न कॾहिं कपिड़ो या ज़ेवर घुरियो अथसि। तंहिं करे हाणे संदसि मन जी मुराद पूरी करणु घुरिजे। ईअं सम्झी कर्दम रखेश्वर चयो त ए राजा जी धीउ, मां तोखां ॾाढो ख़ुशि आहियां। तोखे जेकी घुर्ज हुजे सा घुर ऐं उन ॻाल्हि जो को बि शक न कर त ही मूंखे किथां आणे ॾींदो। श्री नारायण भॻवान जी कृपा सां मां सभु कुझु तोखे ॾेई थो सघां। इहा ॻाल्हि ॿुधी देवहूति चयो त ए स्वामी, तव्हां लोक परलोक ॿिन्ही जायुनि में सुख ॾियण वारा आहियो, सो जॾहिं मूं तव्हां जहिड़ो महात्मा पति पातो आहे, तॾहिं मूंखे कहिड़ी शइ जी घटिताई थींदी। मुंहिंजे पिता तव्हांखे महात्मा ऐं गुणवान ॼाणी त मूंखे अव्हां जे हवाले कयो हो ऐं मुंहिंजो विवाह तव्हां सां कयो। मूंखे अव्हां सां हिकु दफ़ो गृहस्थ करण जी सिक थी आहे। ही ॻाल्हि ॿुधी कर्दम रखेश्वर चयो त तूं संतोष रख, मां तुंहिंजी इच्छा पूरी कंदसि। देवहूति पंहिंजे पतीअ जो दिलासो ॿुधी मन में वीचार कयो त मूं वटि कुझु बि गहना ऐं कपिड़ा, जाइ वग़ैरह संसारी सुख कोन आहिनि। मुंहिंजो बदन बि मिटीअ में भरियो पियो आहे। अहिड़ी हालत में कीअं भोग ऐं विलास थींदो। कर्दम रखेश्वर अंतर्यामी उन जे मन जो हाल ॼाणी उन वक़्तु हिकिड़ो सोनु विमान जराउ थियल तमामु डिघो ऐं कशादो, जंहिं में चई तरफ़ मोतियनि जूं झालरूं ऐं बखमल जा हंध विछायल हुआ ऐं उन जहाज़ जूं अखियूं बत्तियुनि वांगुरु चमकियूं पए, अहिड़ो विमान कर्दम रखेश्वर पंहिंजे जोग बल सां पैदा कयो ऐं उन विमान में घणनि ही क़िस्मनि जूं जायूं इंद्रपुरीअ वांगुरु ठहियल हुयूं ऐं केतिरनि क़िस्मनि जा फल फूल उते दरख़्तनि में लॻल हुआ, जिन ते तरी तरी पखियुनि मिठियूं लातियूं पे कयूं ऐं चङा चङा तलाउ उन में ठहियल हुआ ऐं सभु दुनियावी सुखनि जो सामान उन में मौजूदु हो।
अहिड़ी सूंहं वारे विमान खे देवहूती ॾिसी पंहिंजे मन में वीचार कयो त दूर भरियल मुंहिंजो बदन हिन विमान ते वेहण जे लाइक़ न आहे। इहो सिंसो देवहूती जे मन जो करदम रखेश्वर ॼाणी उन वक़्तु पंहिंजे जोग बल सां हिकु नारायण कुंड जंहिं में तमामु साफ़ पाणी पियो हो उहो पैदा कयो ऐं देवहूती खे चयईं त ए राजपुत्री तूं हिन कुंड में वञी स्नानु कर। जॾहिं रखेश्वर जे हुकुम सां देवहूती उन कुंड में स्नानु कयो त हू सुहिणी सूरत तमामु सुंदर देव कन्या वांगुरु 16 वरनि जी उमिरि जी थी पई। जराऊ गहना ऐं कपिड़ा सुठा पहिरे उन कुंड मां ॿाहिरि निकिती। उन सां गॾु हज़ारे बानियूं तमामु सुंदर 16 वरनि जूं गहननि ऐं कपिड़नि पहिरियल पंहिंजे हथनि में चवण इत्रदान ऐं ॿियनि सभिनी सामान समेत पिणु ज़ाहिर थियूं ऐं चयाऊं त ए राजपुत्री असांखे जेको हुकुम थिए उन मूजिब करियूं। उन वक़्तु राजा जी धीउ अहिड़ी त सुंदर पे मालूम थी जो कामदेव जी ज़ाल बि मोहित थी पवे। जॾहिं करदम रखेश्वर उन चंद्रमुखी जो मुंहुं ॾिठो तॾहिं हिन पंहिंजे बदन खे ॾिसी ख़्यालु कयो त मूंखे घुर्जे त मां बि पंहिंजो बदन बि देवहूती जे लाइक़ बणायां। ईअं वीचारे करदम रखेश्वर बि उन कुंड में स्नानु कयो त पाण दिव्य रूप अश्वनी कुमार वांगुरु ख़ूबसूरत 18 वरनि जी उमिरि जो थी पियो। जॾहिं नारायण जी कृपा सां ॿई जवान थिया तॾहिं करदम जी देवहूती जो हथ घणे प्रेम सां वठी उन विमान ते चढ़ी वियो। सभई बानियूं बि उन विमान में वञी पंहिंजो पंहिंजो कमु करण लॻियूं ऐं जेको सामान सुख ऐं बिलास जो वैकुंठ ऐं इंद्रलोक में रहंदो आहे उहो सभु सामान परमेश्वर जी दया सां उन विमान में करदम रखेश्वर ऐं देवहूती जे वास्ते मौजूदु हो। उन ते करदम ऐं देवहूती घणनि ॾींहंनि ताईं रही गृहस्थ जो सुख भोॻियो। जंहिं वक़्तु संदन केॾां वञण लाइ मर्ज़ी थींदी हुई उन वक़्तु विमान हवा में उॾामंदो इंद्रलोक, वरुणलोक, कुबेरलोक ऐं गंधर्वलोक वग़ैरह में बल्कि मंदराचल पर्वत ते बि हिकिड़ी ई साथ में पहुची वेंदो हो। हिननि ॿिन्ही जे ख़ुशी करण जे वक़्तु देवताउनि जूं कन्याऊं ऐं देवताऊं ऐं ॿिया उन विमान जी ख़ूबसूरती ऐं कारीगरी ॾिसी करदम जी ऐं देवहूती जे बाग़ जी वॾाई कंदा हुआ। जॾहिं अहिड़ी तरह करदम रखेश्वर खे देवहूती सां भोग विलास कंदे घणो अरसो गुज़रियो ऐं 9 छोकिरियूं उन खे पैदा थियूं तॾहिं करदम जी ख़्यालु कयो त मां हाणे संसारी भोग ऐं विलास छॾे वरी नारायण जी जो तप करियां। इहो वीचार करे देवहूती खे चयईं त ए राजकुमारी जेकॾहिं तोखे एतिराज़ न हुजे त मां परमेश्वर जो भॼन करणु हलियो वञा छाकाणि त हाणे मुंहिंजो मन गृहस्थ में नथो लॻे। इहा ॻाल्हि ॿुधी देवहूती हथ जोड़े चयो त महाराज हरि भॼन तमामु चङो आहे ऐं मां बि अॼु ताईं संसारी कूड़े वहिंवार में भुलिजी तव्हांजी टेल करण खां परे रही आहियां। मुंहिंजी इच्छा आहे त तव्हांजे चरणनि जी शेवा करे मां बि मुक्त थियां। ऐं हे महाराज मूंखे जेके 9 छोकिरियूं थियूं आहिनि तिन जो विहानू करण जो मूंखे ॾाढो सोच आहे। उन्हनि जो विहानू थियण करे मां बि संसारी बंधननि खां मुक्त थी तव्हांजी शेवा ऐं टेल करण वास्ते हलां। सो जेकॾहिं हिननि सभिनी नींगरियुनि जी शादी करे पोइ मूंखे बि साण वठी जंगल में हलो ऐं हली हरि भॼन करियूं त तमामु चङो थींदो। ऐं तव्हांजे वञण खां पोइ मां उन्हनि जे विहानू करण वास्ते किथे छोकिरा पे ॻोल्हींदसि ऐं मूं अञा ताईं भोग विलास लाइ तव्हांजी शेवा कई आहे। पर जेकॾहिं तव्हांजी शेवा तव्हांखे परमेश्वर समान सम्झी करियां हा त अवागुअनि खां छुटी वञा हा। छो जो मूं पंहिंजे पिता खां ही ॻाल्हि ॿुधी हुई त जंहिं आदमीअ जो जनम पाए हरि भॼन कयो आहे तंहिंजो हिन जूण में जनम वठणु सफल आहे ऐं जेको आदमीअ जो बदन पाए संसारी माया मोह में फासी ख़राब थिए थो उन जो जनम वठणु अजायो आहे। परमेश्वर जी माया मूंखे ठगे वरितो जो अवां जहिड़े महापुरुष पति मिलण ते बि हरि भॼन न कयमि। ऐं हे नाथ जेकॾहिं तव्हां बन ॾांहुं हलिया वेंदा त पोयां मुंहिंजी सार संभाल केरु लहंदो तंहिं वास्ते कुझु उपाउ ॿुधायो। तॾहिं करदम रखेश्वर खे यादि आयो त भॻवान खे मुंहिंजे ई घर में जनम वठिणो आहे। तॾहिं करदम रखेश्वर चयो त हे देवहूती
तूं को बि चिंता न कर, तुंहिंजे गर्भ मां स्वयं श्री नारायण जी अवतार वठंदा। पोइ कर्दमरखेश्वर देवहूति सां भोग विलास कयो ऐं हरी इच्छा सां देवहूति गर्भवती थी। सभई चयो जय श्री कृष्णा। श्रीमद् भागवत महापुराण साहिब 3 स्कंद 23 अध्याय संपूर्ण थियो। अगर तव्हां सभिनी हरि भक्तनि खे हिन कथा मां लाभ हासिल थियो हुजे त कृपया हिन कथा खे ॿियनि हरि भक्तनि सां शेयर कजो त उन्हनि जो बि भलो थिए ऐं तव्हांजो बि भलो थिए। सभई चयो जय सिया राम। राधे राधे।